पर जीअं मां चयो इंट्रो में तव्हां माशाल्लाह सां होस्ट बि आहियो, शाइर बि आहियो, एंकर पर्सन तमामु सुठा आहियो ऐं इन खां अलावा जीअं रेडियो सां तव्हांजो तालुक़ु रहियो, एंकर जो बि मां जॾहिं ॿुधो त मुंहिंजे लाइ माना नओं हुयो त शायदि तव्हां एक्टिंग कई आहे या न कई आहे, त थोरो इतां खां स्टार्ट कजो। पर पंहिंजी जर्नी जे बारे में त हाणे तव्हां त मल्टी टैलेंटेड माण्हू आहियो, किथां खां तव्हां स्टार्ट कयो हो? असल में बाक़ी शयूं त ठीकु आहिनि, होस्टिंग मूं कई आहे, स्टेज कंपेयरिंग आहे, पर शुरूआत मुंहिंजी शाइरी एज़ ए पोइट, एज़ ए राइटर। अॼु बि आउं चाहींदो आहियां त मुंहिंजी सुञाणप जेका आहे बुनियादी तरह उहो हिकिड़े लेखक जे नाते सां हिकिड़े हवाले सां आहे। बाक़ी एज़ सच मूं को एक्टिंग न कई आहे। अच्छा। हा, रेडियो जे ज़माने में जेके ड्रामा थींदा हुआ रेडियाई, उन में हिकु ॿिनि ड्रामनि में मूं सदाकारी कई आहे ऐं उहो ॾाढो ज़बरदस्त तजुर्बो रहियो। ऐं सीनियर आर्टिस्टनि सां गॾिजी मूंखे यादि आहे हिकिड़ो त ड्रामो अहिड़ो जेको उन्हनि जे आर्काइव्स में अञा ताईं पियल आहे। इहा ॻाल्हि आहे 1988-89 जे ज़माने जी। त साईं सालिम अहमद शाह हिकु अहिड़ो नालो आहे ब्रॉडकास्टिंग जी दुनिया में, जंहिंखे आउं पंहिंजो मुहसिन ऐं पंहिंजो रहनुमा ऐं रहबर सम्झंदो आहियां। अल्लाह से मग़फ़िरत फरमाए। पाकिस्तान जे वॾे वॾा जेके ब्रॉडकास्टर आहिनि उन मां हिकिड़ो नालो साईं सालिम अहमद शाह। उनजी मशहूरु जेका रेडियो जो सीरीज़ हुई उहा फ़तेह ख़ान जी कचहरी। वॾो आलिम माण्हू हो, वॾो दाना हो ऐं सची ॻाल्हि इहा आहे त आउं कॾहिं कॾहिं साईंअ खां तलफ़ुज़ ऐं लहजो, उचार, इहे शयूं उन खां सिखंदो ऐं मूंखे ॾाढी दुआ सां ख़ुशि थी सम्झाईंदा हुआ। त मुंहिंजे लाइ चैलेंज हो प्रोड्यूसर असांजो, उहो बि अलाह खे प्यारो थी वियो, अलाह मग़फ़िरत करे, अदा अनवर हकिड़ो। उन चयो यार असां ॾाढी कोशिशि कईसूं पर हाणे ड्रामे में हिते करेक्टर तव्हांखे हिकिड़ो करिणो आहे, पंहिंजी एज खां वधीक वॾो करिणो आहे। हाणे तव्हां अंदाज़ो करियो त साईं सालिम अहमद शाह जो आवाज़ु हिकिड़ो गजंदड़ ऐं गरजदार ऐं छा बेस हूंदो उन्हनि जे आवाज़ में। उहो माना मुंहिंजे पुट जो किरदारु थो करे ऐं उनजी जेका वालदा आहे उहो वरी पंहिंजे वक़्त जी वॾे में वॾी सदाकार, गायक, लेखिका, राइटर, शाइर जी ज़रीना बलोच उन किरदारु पैदा कयो। हाणे हेॾनि वॾनि किरदारनि जे विच में बख़्शण महिराणवी असां यंग, हाणे मूं साईं खे चयो सालिम शाह खे बि जॾहिं रिहर्सल्स थींदियूं हुयूं न त आउं वाक़ई सची पुछो त घबराइजी वेंदो हुउसि। ऐं वरी उन में किरदार जी नोयत इहा आहे त उहो जेको उनजो पीउ आहे उहो हिकिड़ो बख़ील ऐं हिकिड़ो चिड़ाक क़िस्म जो आहे ऐं पुट जेको आहे उहो सोबतुनि में अची नशे पते जो शिकार थी थो वञे। त हाणे उन में मूंखे किथे किथे साईं जे करेक्टर वाइज़ दड़का बि ॾियणा पिया पवनि ऐं लहजो बि मटाइणो पियो पए। त सची ॻाल्हि इहा आहे त साईं वारनि जी दुआउनि सां तावन सां मूं करेक्टर कयो। विच में दिलि में 2-3 दफ़ा ख़्यालु आयो त छॾे वञा बाबा, ऐं न बीह सघंदुसि हेॾनि अदाकारनि खे, पर उहो करे वियुसि ऐं उहो लहजो मटाए करे ऐं उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई सां। बाक़ी स्टेज कंपेयरिंग उनजी मूं शुरूआति कई पिया। ऐं ज़रई यूनिवर्सिटी टंडे जाम जो शागिर्दु, उतां मूं मास्टर कई ऐं मूंखे रेडियो जो घणो शौक़ु हुओ। रेडियो ते जॾहिं मूं यानी काफ़ी प्रोग्राम्स कया, असां उन दौर में मक़बूल प्रोग्राम हुआ, अॼु बि ॿहिराड़ी जा माण्हू यादि कंदा आहिनि ऐं लिसनर्स जेके वॾी उमिरि जा थी विया आहिनि। पोइ रेडियो खां पोइ वरी जीअं आउं टंडे जाम पढ़ंदो हुउसि त ज़ाहिर आहे उते हिकिड़ो मीडियम रेडियो ई हो उन दौर में, मोबाइलूं ॿियूं शयूं कोन हुयूं, तंहिं करे उहो नेम फेम उन ज़माने में हुयो। पोइ मूंखे उतां जा शागिर्द जेके मुख़्तलिफ़ फैकल्टीज़ जा प्रोग्राम्स थींदा पोइ मूंखे चवंदा हुआसीं तव्हां असांजी कंपेयरिंग कयो। घणी डिघी ॻाल्हि त कान थी वई आहे। न बिल्कुलु, इलाही सुठी ॻाल्हि ॿुधाए रहिया आहियो तव्हां। बिल्कुलु। त पोइ उन में इहो थियो जो
पुख़्तगी मूंखे स्टेज ते कंपेयरिंग जी इन्हनि यूनिवर्सिटी जे स्टेजिस तां मिली। उतां मिली। हाणे उनजा हिकिड़ा ॿुधायां सबबु। हिकिड़ो त मुंहिंजा अहमद सर ऐं यूनिवर्सिटी फेलो, ॿिया क्लास फेलोस ऐं यंग, तव्हांखे अंदाज़ो आहे त उन्हनि जे हूटिंग करण जा अंदाज़ कहिड़ा हूंदा। ऐं अकेलो स्टेज ते हेॾी सारी जेका सभु वरी मुंहिंजा वाक़ुफ़ बि सही। ऐं उहे हूट बि कंदा बिल्कुलु। ऐं उन्हनि खे फेस कंदोसि। त इहा जेका मुंहिंजी प्रैक्टिस हुई उन मूंखे कॉन्फिडेंस ॾिनो, पुख़्तगी ॾिनी। ऐं मूं वटि उन्हनि जे हूटिंग जो जेको आहे न, पोइ आहिस्ते आहिस्ते आउं सम्झियुसि त हिननि खे नफ़्सियाती तरह कीअं मोल्ड करियां। पहिरियां उन्हनि जी ॿुधंदोसि, मिसाल वधि वधि 20 सेकंड 50 सेकंडनि ताईं बि फ़र्ज़ु करियो हुननि पाण में गॾिजी करे ग्रुप ठाहे कयूं हो, हाणे 15-20 ॼणा जे गॾिजी चवनि हो त सॼे हाल में रुॻो हो थियो वञे न। आउं वेही ॿुधंदोसि। हिकिड़ो दफ़ो हुन स्टेप ॿियो कयूं, टियों दफ़ो कयूं, चुप, जवाबु न आहे ॾियो। फाइनली मुंहिंजो थकिजी पियो, हाणे अचो त गॾिजी था करियूं। ऐं हुननि सां गॾिजी कंदोसि हो त सॼो यानी हुनजो ऑडिटोरियम हो सां गूंजी उथंदो। इन खां पोइ आउं वरी जीअं त नौजवाननि जी नफ़्सियात आहे त उनखे रोमेंटिक शाइरी ॿुधायो त उहो बसि ठरी वेंदा। पोइ को न को उस्ताद बुखारीअ जो या शेख अयाज़ जो मूं वटि शाइरी मूंखे यादि हूंदी अञा आहे। इहो वरी मालिक जा करम। पोइ जॾहिं शेर पढ़ंदो हुउसि त बिलीव कंदो छोकिरा पंहिंजे पाण खे हिक ॿिए खे चई चुप कराईंदा, हाणे चुप करियो, घटि में घटि शेर त ॿुधो इहो ईंदो हुयो। ईअं पोइ आहे हिकिड़ी माठ ऐं पोइ हुन ते ग्रिप, पोइ बसि जॾहिं अची वियो तव्हांजे हथ में ऑडियंस, तंहिंखां पोइ तव्हांखे खेॾणो आहे।